नाज़रीन सखर में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ वकील जो डिस्ट्रिक्ट बार में जारी कन्वेंशन जहिड़े खां पोइ ॿीहर शुरू थी वियो आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि इनायत भट्टी। जी इनायत, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। सखर में 27 आइन तरमीम ख़िलाफ़ वकील डिस्ट्रिक्ट बार सखर में कन्वेंशन मुनक़िद थियो। कन्वेंशन में हलंदड़ कन्वेंशन जहिड़ो थी पियो ऐं जहिड़े खां पोइ ॿीहर कन्वेंशन शुरू थी वियो आहे। तरमीम ख़िलाफ़ कराची, हैदराबाद, सखर समेत सबूरी सिंध मां वकील सखर डिस्ट्रिक्ट बार में पहुतल हुआ, जिते वकील अॻवान कुर्बान मलाणो ऐं आमिर नवाज़ विराज, के बी लगारी, जाफ़र शाह, शबीर शर, गुलाम रसूल सोहू समेत अहम अॻवान वकीलनि जी शिरकत कई। सखर जे डिस्ट्रिक्ट बार जे सिक्योरिटी सख़्त कई वई हुई ऐं जंहिंखां पोइ हलंदे इजलास में वकील बिरादरी में जेको अंदरि ई झेड़ो थी पियो ऐं नारनि तां। ऐं उन दौरान जेको आमिर नवाज़ विराज जेको आहे तहक़ीर कंदे चयो त असां हिन तरमीम खे नथा मञूं ऐं जजिस जो पंहिंजूं करियूं छॾियूं आहिनि। इहे ग़रीब मंद आहिनि ऐं समूरनि जजनि खे आइन घुरिजूं पूरियूं करणु खपनि। ऐं आमिर नवाज़ वधीक चयो त असां हिन तरमीम खे बादशाहत क़ाइमु करण लाइ सम्झूं था। हिन तरमीम अवाम लाइ न आहे पर इंसाफ़ जे निज़ाम खे कंट्रोल करण जे लाइ आहे। ऐं जहिड़े बाद कुझु देरि खां पोइ जेको सखर बार जा जेके वकील स्टेज हलाए रहिया हुआ, उन खां पोइ जहिड़े खां पोइ वकील अॻवान कुर्बान मलाणो बेहोश थी वियो, जेके निजी अस्पताल सखर में दाख़िल कयो वियो आहे। उन खां पोइ स्टेज जा जेके फ़राइज़ आहिनि उहे कराची जे आयल वकीलनि संभाले वरिता। उन खां पोइ कन्वेंशन आहे उहो जारी आहे ऐं हिन वक़्तु जेके वकील अॻवान आहिनि उहो कन्वेंशन खे ख़िताब करे रहिया आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो हलां त वकील कन्वेंशन में जहिड़े दौरान कुर्बान मलाणे खां धक लॻण खां पोइ ऐं हिन वक़्तु जेका सखर जे निजी अस्पताल में दाख़िल कबो जेके वकील आहिनि सखर जा ऐं जेका आम माण्हू जेके आहिनि वॾी तादाद में अस्पताल जे ॿाहिरां मौजूदु आहिनि ऐं होॾां डिस्ट्रिक्ट बार में वकील जो कन्वेंशन आहे उहो बि जारी आहे। जी इनायत भट्टी, महिरबानी आवाज़ जी।